अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन जो प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कयूं था इलेक्शन ऐं ख़ासि तौर ते डेवलपमेंट जे कम जी। इलेक्शन वेझी ईंदे ई हिकिड़े पासे इलेक्शन जा चोॿोल थी विया आहिनि, हिकिड़े पासे इलेक्शन जूं जेके सरगर्मियूं आहिनि उहे तेज़ थी वियूं आहिनि, कार्नर गॾिजाणियूं कयूं पियूं आहिनि। ॿिए पासे साॻुणी ॻाल्हि आहे जेके आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़ा शहरनि जा उहे गंदगी जे वर चढ़ियल आहिनि, उते पीअण जे साफ़ पाणी जी खोट आहे, उते जेको आहे आम माण्हू जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि उन्हनि खां महरूम आहिनि। त अॼोके प्रोग्राम में कोशिशि कंदासीं हैदराबाद शहर, तालके बहिराड़ी ऐं लतीफ़ाबाद ऐं कासिमाबाद जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा विज़िट कयूं ऐं उते ॾिसूं त उन्हनि जी जेका डेवलपमेंट जो कमु कीअं थियल आहे ऐं माण्हू जेको आम जेको वोटर आहे उहो हिन वक़्तु जेको ईंदड़ इलेक्शन में केतिरो तयारु आहे। गॾोगॾु इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेके गुज़िरियल जेके चूंडियल नुमाइंदा हुआ उन्हनि केतिरो जेको आहे पंहिंजे इलाइक़नि में डेवलपमेंट जो कमु करायो, पंहिंजे शहर खे कहिड़ी रीति शहरियुनि खे ऐं पंहिंजे वोटर्स खे जेको आहे सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। त असीं कोशिशि कंदासीं जेको प्रोग्राम में त आवाम सां ॻाल्हायूं, शहरियुनि सां ॻाल्हायूं ऐं ख़ासि तौर ते उहे जेके डेवलपमेंट जा कम आहिनि, ख़ासि तौर ते जेके बुनियादी सहूलियत आहिनि उन्हनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं। ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे डेवलपमेंट जा कम आहिनि जेके उहे रोलड़े जो शिकार आहिनि, उन सां गॾोगॾु मुश्किलात तमामु घणी आहिनि। हिन वक़्तु असां जेको मुख़्तलिफ़ इलाइक़ा ॾिठा आहिनि, हिन वक़्तु जेको हैदराबाद शहर खां वठी हिन सहरिश नगर वारे इलाइक़े में घिटियूं गंदगी जे वर चढ़ियल आहिनि, रोड रस्ता भॻल आहिनि, पाणी बीठल आहे, पाणी बीहण जे करे जेको आहे मच्छर आहिनि, मच्छरनि जे करे जेको आहे बीमारियूं वधनि पियूं ऐं बीमारियूं जेके आहिनि उन्हनि जे करे ॿारड़ा ऐं औरतूं तमामु घणो जेको आहे इन बीमारियुनि जे करे मुतासिर आहिनि। साईं कहिड़ी सूरत हाल आहे तव्हांजे इलाइक़े में? असांजे इलाइक़े में साईं UC 141 142 ॿई गॾु आहिनि। हीअ पीपल्स पार्टी जो गढ़ आहे, पर हाणे इन दौर ते तव्हां ॾिसो त असांजी कहिड़ी हालति आहे। हिते किचिरे जो भरमार लॻी पई आहे, पाणी पीअण जो न आहे, सेवरेज जो सिस्टम असां वटि आहे न। ॻोठ मसरूड़ में जतोई में असां रहूं था ऐं हिते ॿॿर पाड़ो आहे, माछी सोलंगी पाड़ो आहे ऐं चना बिरादरी आहे, सभु बिरादरियुनि जा माण्हू रहनि था, पर तमामु तकलीफ़ में आहियूं असां। वोटर कंहिंजा आहियो तव्हां? असां पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं, पर अॼु खां न, जॾहिं खां पीपल्स पार्टी शुरू थी आहे तॾहिं खां वोटर आहियूं पीपल्स पार्टी जा 3 पीढ़ियुनि खां। पर असांजी हालति इहा लॻी पई आहे, नारो हणूं था जीए भुटो, कम खां ठुठियो न, बसि ईअं इन करे असां वेठा आहियूं हिते, बसि तकलीफ़ में आहियूं। पीअण जो पाणी आहे? पीअण जो पाणी असां वटि कोन्हे, हिते गटर आहे। तव्हां ॾिसो था त हे गटर जेको आहे इन में लाइन में शुरू थिए थो, पाणी अचे थो, कलाक अधु कलाक अचे थो, उन में बि हीउ जेको पाणी सेवरेज में शामिलु थी थो वञे, पोइ उन में धप वारो पाणी आहे। पीअण जो पाणी असां पंहिंजो पैसनि सां इस्तेमालु कंदा आहियूं। बाक़ी नुमाइंदा जाम ख़ान शोरो आहे, जीअं जब्बार ख़ान आहे या ॿिया जेके अॻुवां, उहे कॾहिं अचनि था? न साईं, हिते केर बि न आयो आहे, न जाम ख़ान आयो आहे, न जवार साहिबु आयो आहे, पर हाणे उन्हनि जो प्रोग्राम आहिनि, वोट आहिनि, ज़ाहिर आहे हाणे उहो न कोशिशि कंदा अचण जी, ऐं उन खां पोइ फ़िलहालु त कुझु बि न आहे। असां ॾिठो आहे अंदरि घिटियूं ॾिठियूं आहिनि, काफ़ी केतिरे अरसे खां इहा सूरत हाल आहे? इहे साईं शुरू खां वठी अॼु खां जेसीं ताईं असांजी उमिरि आहे तेसीं ताईं असांजी इहा ई हालति आहे। बसि असां बसि उंधारी में वेठा आहियूं, बिजली जो सिस्टम न आहे, पाणी जो सिस्टम न आहे, सेवरेज जो सिस्टम न आहे, लाइट कटी पई आहे 8 महीननि खां, चई थकी पिया आहियूं, लाइट कान थी लॻे, वञूं था MNA मिले कोन। त बसि हिकिड़ो तारिक शाह जेको आहे जामुट साहिबु, उहो थोरी घणी मदद कंदो आहे, पोइ कमु थिए न थिए, पर उहो पोइ बि दिलासा आसरा। जाम ख़ान साहिबु कोन? जाम साहिबु वटि असां वेंदा आहियूं, उन्हनि जा जेके ॿिया छाड़ता आहिनि उहे असांखे मिलण ई कोन ॾियनि। पुराणा पीपला आहियूं, पुराणा कारकुन आहियूं, ऐं उन करे जेको आहे असांखे हुते पुॼण ई कोन था ॾियनि, जो माण्हू हुते बीह ॻाल्हाए ओसी ताईं असांखे वञण जी मतिलबु ज़रूरत ई न आहे। तकलीफ़ केतिरी आहे? तकलीफ़ साईं हाणे तव्हां पाण ॾिसो त केॾी वॾी तकलीफ़ आहे। असां हिते ॾाढा परेशान लॻा पिया आहियूं। जीअं ॻोठ जी बि असां सूरत हाल आहे जेका उहा असांजी सुठी आहे। ॻोठ ॿाराड़ी में वञूं था त उते असांखां माण्हू बहितर रहनि था, पर असां शहर में रहूं था त असांजी हालति इहा तव्हां ॾिसो था, तमामु तकलीफ़ में आहियूं। वजह छा आहे हिते जेको हीअ पाइप पिया आहिनि ऐं रोड बि जेको सफ़ा हालति ख़राबु लॻी पई आहे? हिते जी माफ़िया आहे, हू पंहिंजे घर ताईं त लाइनूं लॻियूं पिया आहिनि, पर असां ग़रीबनि जी लाइन हुतां कोन था मटाइण ॾियनि। चए त भाउ असां जेको आहे तव्हांखे हितां कोन करणु ॾींदासीं। हाणे उन करे जेको आहे हीअ पई आहे लाइन, या 2 महीना चूंडियल नुमाइंदनि सां ॻाल्हायो था?
चूंडियल नुमाइंदनि सां असां ॻाल्हायो आहे, गूंदियूं त लही वियूं आहिनि, गटर सेवरेज लही आहे, पर हणनि कोन था ॾियनि, लठूं कयूं बीठा आहिनि, विढ़ण लाइ तयारु आहिनि। हाणे ग़रीब माण्हू जहिड़ा करे या पंहिंजे पेट पूॼा जी करे, जेको ॾियाड़ी 500 रुपया कमाए उहो वीचारो सॼो ॾींहुं महिनत करे। अच्छा, हाणे मूंखे ॿुधायो हाणे बि साॻियो ई तव्हां हुन पीपुल्स पार्टी खे वोट ॾींदो या हाणे ॿियो कोन्हे? हाणे ॾिसूं, अञा त सोचूं पिया कंहिंखे वोट ॾियणो आहे, कंहिंखे न ॾियणो आहे। हाणे जेसीं जेको असांखे कमु कराए सहूलियत ॾींदो उनखे वोट आहे। बाक़ी सहूलियत ॾींदो उनखे वोट ॾींदो? जी बिल्कुलु उनखे वोट पहिरियां भला 5 साल जंहिंखे वोट ॾिनो उन्हनि खां पुछो उन्हनि कहिड़ा कमु कया? उन्हनि साईं हाणे तव्हांजे साम्हूं सूरत हाल आहे, ॾिसो तव्हांजे साम्हूं सूरत हाल आहे। कॾहिं चयो अथव असां वोट ॾींदा? जाम चयो आहे पर 0-0 माना नथा ॿुधनि। ज़ाहिर सूरत हाल अहिड़ी आहे त जेके चूंडियल नुमाइंदा वॾा माण्हू आहिनि ग़रीब माण्हू सां मिलण जे लाइ तयारु न आहिनि। त ख़ुदा हिननि ग़रीब माण्हुनि ते रहम कयो वञे, छो जो इहे ई माण्हू आहिनि, इन्हनि जा ई वोट आहिनि जेके वठी करे तव्हां जेको ऐवाननि ताईं पहुचो था ऐं पोइ वरी इन्हनि खे विसारे छॾियो था। पोइ इहे साॻुणा माण्हू रोलड़े जो शिकार आहिनि, इहे साॻुणा माण्हू पीअण जे पाणी जे लाइ परेशान आहिनि, इहे साॻुणा माण्हू बिजली ऐं रोशनी लाइ परेशान आहिनि, इहे साॻुणा माण्हू सही रोड जे लाइ परेशान आहिनि। त असांजी तव्हांखे बि गुज़ारिश हूंदी, पंहिंजे आवाम खे बि इहा गुज़ारिश हूंदी त हिन भेरे अगरि को नुमाइंदो तव्हां वटि वोट जे लाइ अचे थो त उन खां सुवाल पुछो, उन खां पंहिंजे मंशूर जो पुछो, उन खां इहो पुछो त उहो तव्हांजे लाइ छा कंदा। हैदराबाद शहर जो टंडो आगा हुजे, 2 नंबर तलाउ हुजे या टंडो ठोड़ो हुजे, मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी जेको आहे उहो निकाल थियण वारो जेको सिस्टम आहे उहो चोक थियण जे करे रोडनि रस्तनि ते पाणी आहे ऐं पहाड़नि में घिटियुनि में गटरनि जो गंदो पाणी जेको आहे जमा थियण जे करे शहरनि खे, इलाइक़े वासियुनि खे तमामु सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो। हिन वक़्त में जिते चूंडियल नुमाइंदा उन्हनि खे हीअ जेके सहूलियतूं आहिनि आवाम खे ॾियणु खपनि उहे हिन वक़्तु ई ग़ाइबु आहिनि। हिन वक़्तु ई हू जेको आहे सिर्फ़ु पंहिंजी इलेक्शन मुहिम में लॻल आहिनि ऐं आवाम खे दरबदर करे छॾियो अथनि, आवाम खे रोले छॾियो अथनि। हीअ तव्हांखे ॾेखारियाऊं, हीअ मेन रोड आहे गिदू चौक हुसैनाबाद जो, जिते ही काफ़ी टाइम खां, हिनखे तक़रीबन 1 महीनो ॾेढ थी वियो आहे, पाणनि खे वधीक टाइम थी वियो हूंदो, महीने खां वधीक टाइम थी वियो आहे। हिते हीअ पाणी गटर जो गंदो पाणी बीठल आहे ऐं वॾे मिक़दार में बीठल आहे। न सिर्फ़ु हीअ रोड ते पाणी आयो आहे पर हिते अगरि मुंहिंजो कैमरामैन इरफान ॾेखारे सघे त परे परे ताईं घरनि में दुकाननि में पाणी आहे ऐं इन्हनि दुकाननि में पाणी हुजण जे करे हीअ माण्हू जेके आहिनि तमामु घणो परेशान आहिनि ऐं जेके ट्रैफ़िक जेका अचे थी ख़ासि तौर ते मोटरसाइकिलनि जा ॿार आहिनि मासूम ऐं गाॾियूं आहिनि, हीअ अगरि असां ॾेखारियो त तमामु घणो परेशानी वारी सूरत हाल आहे। ऐं हीअ काफ़ी टाइम खां हीअ जेको आहे हिते ऐं रोड बि टुटी वियो आहे ऐं जॾहिं त गंदो पाणी बीहण जे करे हिकिड़े पासे हिननि जो जेको कारोबार आहे उहो मुतासिर पियो थिए, जेके रहवासी आहिनि उहे तमामु घणा मुतासिर आहिनि ऐं ॿियो अचण वञण वारी जेका पब्लिक आहे, जेका ट्रैफ़िक आहे, उन्हनि खे तमामु घणियूं मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। त हिननि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। हिननि माण्हुनि जो बि चवणु आहे त जेके सियासतदान आहिनि, जेके सियासी धुरियूं आहिनि, जेके हितां चूंडियल नुमाइंदा आहिनि, पोइ उहे पहिरीं अॻु में चूंडिजी आया हुजनि या वरी हिन वक़्तु उहे उमेदवार हुजनि, उन्हनि जे लाइ को बि कमु न आहे कयो। एतिरे क़दुरु जो जेको हीअ जेको बुनियादी सहूलियतूं आहिनि उन्हनि खां बि महरूम आहिनि। त हुकुमराननि खे ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे उन्हनि चूंडियल नुमाइंदनि खे घुरिजे त हीअ जेके सहूलियतूं आहिनि, हीअ जेके बुनियादी सहूलियत आहिनि उहे आवाम खे ॾिनियूं वञनि त जीअं आवाम जेको आहे थोरो सुख जो साह खणी सघे। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोल कयूं पिया। हैदराबाद शहर में जेको डेवलपमेंट जो कमु आहे, ख़ासि तौर ते ॾिसूं पिया त हैदराबाद शहर जा अक्सर इलाइक़ा, पोइ उहो कासिमाबाद जो इलाइक़ो हुजे, लतीफ़ाबाद जो हुजे या वरी हैदराबाद सिटी या वरी तालको बहिराड़ी, हर हंधि जेको आहे किथे न किथे जेको डेवलपमेंट जो कमु आहे उहो मुतासिर थींदो नज़र अचे थो। अक्सर इलाइक़नि में नालियूं उथलियल आहिनि, अक्सर इलाइक़नि में ड्रेनेज जो सिस्टम तबाह आहे। रोड रस्ता ठहिराइण जी पाकिस्तान पीपुल्स पार्टी ॻाल्हि त करे थी, पर हैदराबाद शहर जा केतिरा ई इलाइक़ा हिन वक़्तु बि अहिड़ा आहिनि जिते अञा ताईं घिटियूं जेके आहिनि उहे ख़राबु आहिनि, उन्हनि जा रोड रस्ता जेके आहिनि टुटल फुटल आहिनि ऐं उतां माण्हुनि जो अचणु वञण बि जेको आहे उन्हनि में बि तमामु घणी मुश्किलात पैदा थिए थी। त अहिड़ी रीति हिकिड़े पासे जेका हुकुमरान जमायत हिकिड़े पासे मुख़्तलिफ़ वक़्तनि में जेका हुकूमतनि जा मज़ा माणे चुका आहिनि, हुकूमतनि में वेठा आहिनि, ऐवाननि में वेठा आहिनि ऐं उहे ॻाल्हियूं बि कनि था त उहे पंहिंजी आवाम जे लाइ
हर वक़्तु जेको आहे उन्हनि जी जेका बेसिक नीड्स जे लाइ कमु करे रहिया आहिनि। पर जॾहिं असां इहे सभु शयूं वञी पंहिंजे उन ग्राउंड ते ॾिसूं था, ग्राउंड रियलिटीज़ ॾिसूं था, त उहे रियलिटीज़ नज़र नथियूं अचनि। माण्हू साॻुणे ई परेशान आहिनि, बेरोज़गारी साॻुणे आहे, बिजली जो बहिरान आहे, पीअण जो पाणी जेको आहे इलाही इलाइक़नि में मौजूदु न आहे। सियासत जी ॻाल्हि कजे त सियासी जलसा वॾा उरूज ते पहुची विया। हाणे त माण्हुनि ॻाल्हाइण बि शुरू कयो आहे। त ताज़ो ई जेको हिकिड़ो क्लिप ॾाढो वायरल थियो आहे, हिन हैदराबाद शहर जे लाइ हिकु नुमाइंदो जेको नेशनल असेंबली लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां बीठल आहे, उनखे माण्हुनि वराए अची वरितो आहे सवालनि जा बोड़ छाड़ कनि। उहो क्लिप बि तव्हांखे असां ॾेखारींदासीं। पर हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे अल्ताफ़ कोटी साहिबु, सीनियर जर्नलिस्ट आहिनि। उनखां पुछूं था त हैदराबाद शहर जी जेका पॉलिटिक्स आहे उहा हिन वक़्तु हिकिड़ो त बेस कीअं बि करे, ॿियो त हीअ जेका ईंदड़ इलेक्शन है उनके वो कींदा रहना। अल्ताफ़ भाई आपको बहुत बहुत शुक्रिया। पहले तो ये बताइएगा कि ये ज़ाहिर है पूरे सिंध में हम देख रहे हैं इलेक्शन को, पूरे मुल्क में देख रहे हैं, लेकिन हम अपने शहर की बात करें तो 6 सूबाई असम्बली के हमारे पास तक के हैं, उसके अलावा 3 जो हैं वो कौमी असम्बली की नशस्तें हैं। क्या पोजीशन है, क्या ज़रूरत है लोगों की, क्या पिछले लोगों ने जो हुकूमत की है उन लोगों ने लोगों की बेसिक राइट्स और बेसिक नीड्स को कंप्लीट किया है? नहीं, जिस तरह से आपने अपनी ओसी के अंदर भी बताया कि यहाँ की जो सूरत हाल है वो बहुत अबतर है। ये जो गुज़िश्ता पीपल्स पार्टी की हुकूमत जो 15 साल से मुसलसल यहाँ पर है, उसके नुमाइंदे जीतते रहे हैं और वो हर चीज़ के ऊपर जो है जो उन्होंने अपनी गिरफ्त मजबूत रखी है। वो इसकी वजह से ये तो ज़रूर हुआ है कि शहर के जो दाखिली रास्ते हैं और जो खारजी रास्ते हैं वहाँ पे तो रोड बने हुए हैं, लेकिन शहर के बस्त में और ख़ुसूसन शहर के जो गुंजान आबाद इलाके हैं जहाँ पर लोग बहुत बड़ी तादाद में रहते हैं, वहाँ की बहुत बुरी हालत है। वो खाली हैदराबाद सिटी ही नहीं, लतीफ़ाबाद के भी गुंजान आबाद इलाके और कासमाबाद की तो इससे भी ज़्यादा ख़राब सूरत हाल है। जो ये लगता है ऐसा है कि जो बाहर के रोड हैं, जो बाहर से शहर के अंदर आते हैं और वो कासमाबाद में घूमते हैं, वो रोड रास्ते तो बाहर के तो अच्छे हैं, लेकिन जो अंदरूनी जो इलाके हैं, जो महल्ले, जो गलियां हैं, जो चौराहे हैं, वो इंतहाई अबतर हैं। वहाँ पर गटरों की सूरत हाल है, वहाँ पर रोड, गलियां, सड़कें वो बहुत ख़राब हैं। इसके अंदर ये भी है कि कुछ जो कोशिशें हैं वो जो की ज़रूर हैं, कुछ मुख्तलिफ पीपल्स पार्टी के लोगों ने कि इस चीज़ को बेहतर किया जाए, लेकिन उसके अंदर भी उसके अंदर उन्होंने जो बजट दिए वो गैर मुंतखब नुमाइंदों को दे दिए, जिन्होंने अपनी पसंद नापसंद से शहर के मुख्तलिफ इलाकों के अंदर तरक्याती काम कराएँ। कहीं कहीं पर तरक्याती काम नज़र आते हैं, लेकिन जो शहर के लोग हैं, जो यहाँ के असल नुमाइंदे हैं, जो यहाँ पर काफ़ी अरसे से जीतते आ रहे हैं, उन्होंने भी कोई खातिर ख्वाह कोई काम नहीं किया है, जिसके बाद जो लोग हैं वो उनसे कोई पीछे हटते जा रहे हैं। इसीलिए वो बहुत बड़ी तादाद के अंदर मुख्तलिफ पॉलिटिकल पार्टीज़ के अंदर, जैसे पाकिस्तान तहरीक इंसाफ है, तहरीक लब्बैक है, अवामी मुस्लिम लीग है, मुस्लिम लीग नून है, उसके अंदर जो है ये लोग उसके अंदर जाते जा रहे हैं। और इम्कान ये ज़ाहिर किया जा रहा है कि अब तक तो ऐसी सूरत हाल है कि यहाँ पर जो जितनी रिस्ट्रिक्शंस हैं, जो इलेक्शन के अंदर जो गहमा गहमी, जो बैनर, प्ले कार्ड, पोस्टर जो लगाने की इजाज़त नहीं है, जिसके बाद ऐसा लगता है कि शहर के अंदर या ज़िले के अंदर इलेक्शन ही नहीं है। चंद जगहों पर कुछ महल्ले बिल्कुल अंदरूने शहर महलों में, गलियों के अंदर किसी पॉलिटिकल पार्टीज़ के झंडे लगे हुए हैं, वहाँ के बैनर्स ले, उन नुमाइंदों की तस्वीर ही वहाँ पर आवेज़ा हैं, लेकिन जो मेन शाहराहें वो बिल्कुल खाली पड़ी हैं। इसलिए शहर मुख्तलिफ वक्तों के अंदर शहरी जो है ये बात करते दिखाई देते हैं कि क्या इलेक्शन हो रहे हैं या इलेक्शन नहीं हो रहे हैं। इम्कान यही है कि अब इंशाअल्लाह को अच्छी उम्मीद रखनी चाहिए कि आने वाले जो नुमाइंदे हैं वो इस शहर के लिए, शहर के बच्चों के लिए, इस शहर के अंदर सबसे बड़ा हमारे पर काबिल अफसोस मुकाम है कि यहाँ पर ना कोई मेडिकल यूनिवर्सिटी है, ना कोई इंजीनियरिंग यूनिवर्सिटी है, ना ही यहाँ पर कोई आईटी की यूनिवर्सिटी है, यहाँ पर ना ख़वातीन की यूनिवर्सिटी है। यहाँ पर जो एक यूनिवर्सिटी कॉलेज था उसे यूनिवर्सिटी बना दिया गया है और उसके लिए जगह तो मख्तस कर दी गई है, लेकिन उसको बनाने के लिए रकम नहीं दी गई है। अच्छा, ये बताइएगा कि पीने के पानी का बड़ा मसला है शहर में। हम ना सिर्फ हैदराबाद सिटी, लतीफ़ाबाद, इवन कासमाबाद, कुछ अर्सा कबल बिलावल भुट्टो जरदारी साहब ने एक स्कीम का भी जो है उसका इफ्तिताह कर दिया यहाँ पे, उसके बावजूद भी पानी नहीं है। और ये पीपल्स पार्टी के जो यहाँ पर नुमाइंदगान हैं वो अक्सर यही बात करते हुए नज़र आते हैं। उनको
उनके शायद उनके पास एक ही बात कहने के लिए है कि उन्होंने हैदराबाद शहर को पीने का साफ पानी दिया, लेकिन हमें तो कहीं नज़र नहीं आता। जिस तरह आपने बताया कि जो हुक्मरान पार्टी है वो दावे तो ज़रूर करती है कि हमने यहाँ पीने का पानी दिया, लेकिन ऐसा कुछ दिखाई नहीं देता। 5 से 6 फिल्टर प्लांट हैं, वो इस शहर के लिए नाकाफ़ी हैं। जहाँ पर उनकी कैपेसिटी है वो वक्त के साथ उसके अंदर स्लिट भरता रहता है और उसकी कैपेसिटी कम होती रहती है, लेकिन इस बारे में कोई सोचता ही नहीं है कि इसके लिए क्या किया जाए। यहाँ पे जो हमारे यहाँ पाइप लाइनें हैं जो यहाँ पर वो इतनी पुरानी है, बोसीदा हो चुकी हैं कि वो गटर लाइनों से मिल जाती हैं और घरों के अंदर भी बदबूदार पानी आता है, जिसके बाइस कई मकामात के ऊपर तो ऐसा लगता है कि जैसे ये यहाँ के इस किसी और मुल्क के लोग हैं जो यहाँ पर आके बसे हुए हैं। उनके बच्चे बीमारियों के अंदर जकड़े हुए हैं, वो गंदे पानी की वजह से मजबूरी के अंदर वो यही वाला पानी जहाँ नहाने के लिए इस्तेमाल करते हैं वहीं वो पीने के लिए भी इस्तेमाल करते हैं। वो पानी का तो सबसे ज़्यादा सिर्फ हैदराबाद में ही नहीं, ऐसा लगता है कि पूरे पाकिस्तान में ही मसला है और सारी जो बीमारियों की जड़ है वो ये पानी से ही शुरू होती है। अल्ताफ़ कोटी साहब ज़ाहिर है ॾाढो सुठो तजज़ियो कयो, छो जो जेतोणीक त पाकिस्तान पीपुल्स पार्टी दावा त करे थी, पर काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि, इलाही अहिड़ा मसइला आहिनि जेके वक़्त जी ज़रूरत आहे ऐं जेको तरजीही बुनियादनि ते उनखे हल करण जी ज़रूरत आहे। जहिड़ी रीति हैदराबाद शहर जो जेको स्ट्रक्चर आहे, ख़ासि तौर ते असां कासिमाबाद जी ॻाल्हि कयूं, हैदराबाद शहर जी ऐं लतीफ़ाबाद जी ऐं तालके बहिराड़ी जी, इन स्ट्रक्चर में मुख़्तलिफ़ क़िस्म मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ जा माण्हू रहनि था। ज़ाहिर आहे किथे बेंगलोज़ आहिनि, किथे लोकल कम्यूनिटीज़ रहे थी, किथे जेको आहे झुगियूं आहिनि ऐं तमामु ग़रीब माण्हू रहनि था, पर हर फील्ड जो माण्हू ऐं हर लेवल जो माण्हू जेको आहे उहो बुनियादी सहूलियतुनि खां महरूम नज़र अचे थो। वॾो माण्हू आहे उहो पैसनि सां पाणी ख़रीद करे पीए थो, वठे थो, लेकिन जेको ग़रीब माण्हू आहे, मिडिल क्लास माण्हू आहे, उहो पाणी जेको आहे वापराइण जे लाइ उहो ख़रीद करण जी सघ नथो रखे। नतीजे में उहो ग़लति जेको ख़राबु क़िस्म जो गदिलो पाणी वापराइण सां बीमारियूं वधनि थियूं। जेका अल्ताफ़ कोटी साहब ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे माण्हू ॾाढो इन ई करे परेशान आहिनि, छो जो उन्हनि खे बेसिक नीड्स जेके आहिनि, माण्हुनि जी जेके बुनियादी ज़रूरियातूं आहिनि, बुनियादी जेके सहूलियतूं आहिनि उहे नथियूं ॾिनियूं आहिनि। हुकुमराननि जो कमु इहो ई त हूंदो आहे त उन्हनि खे जेको आहे जेके ज़रूरियात ज़िंदगी जूं जेके ज़रूरी शयूं आहिनि उहे अवाम खे ॾिनियूं आहिनि। उन नतीजे में अवाम उन्हनि खे वोट ॾींदो आहे। हिन वक़्तु ज़ाहिर आहे इलेक्शन जो चोबोल आहे, इलेक्शन थियणी आहे, इलेक्शन जूं तयारियूं बि आहिनि। हाणे जेको पंहिंजी पब्लिक आहे, पब्लिक खे बि घुरिजे तूं जॾहिं उन्हनि वटि चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके बीठल नुमाइंदा आहिनि इलेक्शन जे लाइ, उहे अचनि था त उन्हनि खां सवाल कयो वञे, उन्हनि खां पुछा कई वञे त तव्हां असांजे लाइ पहिरीं छा कयो, हाणे छा कंदो, त जीअं हू को नओं नुमाइंदो, को अहिड़ो माण्हू सिलेक्ट करे सघो, को अहिड़ो माण्हू चूंडिजी अचे ऐवाननि में जेके तव्हांजा मसइला हल करे सघे। कोशिशि कंदासीं त हैदराबाद शहर जे ॿियनि इलाइक़नि में पहुचूं, उते जी सूरत हाल तव्हांखे ॾेखारियूं ऐं आवाम सां ॻाल्हि ॿोल कयूं। नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में तव्हांखे हैदराबाद शहर, लतीफ़ाबाद, तालको बहिराड़ी ऐं कासिमाबाद जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा ॾेखारियूं पिया, जिते मुख़्तलिफ़ हंधनि ते गंदगी या ढेर लॻल आहिनि। गंदो पाणी जमा थियण करे जेके रहवासी आहिनि तमामु घणो सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हिन वक़्तु मौजूदु आहियां, हीउ इलाइक़ो जेको आहे कासिमाबाद जो इलाइक़ो आहे ऐं हिन कासिमाबाद में जेके सैरिश नगर, हीउ बरकाती मस्जिद जो वारो रोड सॾाइबो आहे। हिते हीउ जेतिरो रोड हितां खां वठी वेंदो तक़रीबन 2.5 किलोमीटर जो रोड आहे। ही काफ़ी अरसे खां अहिड़ी सूरत हाल आहे, हिते पाणी जा दुबा ऐं घिटियूं जेके आहिनि उहे भंज डाह जो शिकार आहिनि। हिते अचणु वञणु ॾिसो, गाॾी जेका अचे पई उनखे बि तमामु घणी मुश्किलात थिए थी। त हीअ सभु इलाइक़ा जेके आहिनि, जेके हिन वक़्तु ज़ाहिर ही आहिनि त जेतोणीकि ही शहर जा इलाइक़ा, हिते जेके माण्हू सुठा घर ठहियल आहिनि, पर जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे उहो बिल्कुलु नाकारा थियल आहे। हिते पाइप लाइन त नज़र अचे पई, मुंहिंजे ख़्याल में साल ॾेढ खां वठी हिते ई पियूं आहिनि ऐं को बि हिननि जो को धणी साईं, को ओई वाई न आहे। ऐं जॾहिं त इलेक्शन जा जॾहिं चोबोल थींदा आहिनि त हिकिड़े पासे ढोल वॼंदा आहिनि, हिकिड़े पासे जेके आहिनि वॾा वॾा जलसा थींदा आहिनि, वॾा वॾा नारा लॻंदा आहिनि, पर ॿिए पासे वरी हीअ जेके इलाइक़े वासी आहिनि, हीअ अहिड़े क़िस्म जा जेके इलाइक़ा आहिनि उहे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रहंदा आहिनि। असां ॻाल्हि कई पिए
हैदराबाद शहर जी क़दीम सिंधी वसंदियुनि जी, त क़दीम सिंधी वसंदियुनि में टंडो आगा, 2 नंबर तला, टंडो ठोड़ो, टंडो वली मोहम्मद, खाई रोड समेत केतिरा ई इलाइक़ा आहिनि जेके हिन वक़्तु बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। उते पीअण जो जेको साफ़ु पाणी बि मुयसरु न आहे। जेतोणीकि उहे इलाइक़ा हैदराबाद शहर जा क़दीमी इलाइक़ा आहिनि, उहे डेवलप्ड आहिनि, हैदराबाद शहर जी मुख ऐं दिलि सम्झिया वञनि था। उन सां गॾु असां कासिमाबाद जी ॻाल्हि कयूं त कासिमाबाद ऐं लतीफ़ाबाद डेवलप्ड इलाइक़ो आहे। उते न सिर्फ़ु कामोरा वॾे अंग में रहनि था, वॾे तादाद में रहनि था, जेके ज़मींदार माण्हू आहिनि, पैसे वारा माण्हू आहिनि, उहे बि हिते रहनि था, वॾा वॾा बंगला ठहियल आहिनि। उन सां गॾोगॾु नंढियूं नंढियूं बस्तियूं बि आबाद आहिनि। तमामु घणो माण्हू परेशान आहिनि। असांखे जॉइन कयो आहे हींअर एजाज़ लगारी साहिबु सीनियर जर्नलिस्ट आहिनि ऐं इन ई कॉलोनी में रहनि था। उनखां पुछी था वठूं त हिते जा मसइला कहिड़ा आहिनि ऐं ख़ासि तौर ते बिहेवियर छा आहे चूंडियल नुमाइंदनि जो। साईं, पहिरीं त असां ॾिठो आहे सॼो हैदराबाद तबाह लॻो पियो आहे। हिकिड़े पासे पाकिस्तान पीपल्स पार्टी दावा त घणी करे थी त उन्हनि वॾा कमु कराया आहिनि, रोड रस्ता सॼे सिंध में ॼार विछाए छॾिया आहिनि, उन खां अलावा पीअण जो पाणी ॾिनो आहे, स्कीमनि जूं इफ़्तिताहूं थियनि। बाक़ी उनजे बरक्स असां अगरि जे ॾिसूं था, रिपोर्ट कयूं था, जॾहिं असां ग्राउंड ते वञी ॾिसूं था त असांखे अहिड़ी सूरत हाल मिले थी। यकीनी तौर ते पीपल्स पार्टी जेको चवे थी त रोडनि जो ॼार विछायो आहे, उहो रोडनि जो ॼार शहर जे चौधारी आहे। शहर जे अंदरि जेके गुथियल इलाइक़ा आहिनि, जिथे माण्हुनि जी आबादी आहे, जिथे माण्हू रहनि था, जिथे इंसान रहनि था, उन्हनि इलाइक़नि जी हालति अॼु बि अबतर आहे। अॼु बि उन्हनि इलाइक़नि जी हालति ख़राबु आहे। साफ़ु पीअण जो पाणी जी फराहमी हुजे, गंदे पाणी जो नेकाल हुजे, रोड रस्तनि जी हालति हुजे, उहा तव्हांजे साम्हूं आहे। हीअ हैदराबाद जो गिदू चौक ऐं पंहिंजो नसीम सैरिश नगर मेमण सोसाइटी जे विच वारो इलाइक़ो आहे। हीअ रेलवे सोसाइटी सॾाइबी आहे। बरकाती मस्जिद बरकाती नगर वारो इलाइक़ो सॾाइबो आहे। हीअ माछी ॻोठ सॾाइबो आहे। इन इलाइक़े में गुथियल आबादी आहे। हिते लोअर ऐं मीडियम ॿिन्ही क्लासनि जा माण्हू रहनि था। पर हितां जी बदकिस्मती इहा आहे त हिन इलाइक़े ते कंहिंजी नज़र ई नथी पवे। जॾहिं का रड़ रुड़ कयो त का थिए त थिए, न त बसि। पाणी जो नेकाल जो सही सिस्टम कोन्हे, ड्रेनेज सॼो तबाह लॻो पियो आहे। हीउ सॼो 2-2.5 किलोमीटर रोड जेको आहे गिदू चौक ताईं, इहो तबाह आहे। हिन रोड ते केरु अचण लाइ तयारु कोन्हे। हिन इलाइक़े जे टके जो वैल्यू आहे त हिते केरु जॻह वठण लाइ तयारु न आहे। जेकॾहिं कंहिं बदकिस्मती सां हिते जॻह वरिती त सम्झो उहो फाथो, न विकण बसि न जान छुटंदी उनजी। त अहिड़ी सूरत हाल आहे हिन इलाइक़े जी। ऐं चूंडियल नुमाइंदनि जी इहा लापरवाही आहे त हिन इलाइक़नि जी तरफ़ ई तवजह ई नथा ॾियनि, हेॾे अचनि ई कोन था। मूंखे एतिरो अरसो थियो आहे हिते को चूंडियल नुमाइंदो अची करे जलसो करण खां तयारु कोन्हे। हिते कहिड़ी ज़ाहिर कीअं अची कंदा जलसो जॾहिं उन्हनि ते कुझु कराई ई कोन्हे त उहो। ऐं ॿियो त चूंडियल नुमाइंदनि जी ॻाल्हि कईसीं, बिहेवियर चूंडियल नुमाइंदनि जो इलेक्शन जे वक़्तु ॾाढो सुठो हूंदो आहे। हथ फातायूं बि थींदियूं आहिनि, पुराणियूं फातायूं बि थींदियूं आहिनि, उहे यादि अची वेंदा आहिनि। उनखां पोइ जॾहिं वेंदा आहिनि, असां ॾिठो त जेको पोयों 5 साल हुआ इलेक्शन खां पोइ, इहे माण्हू किथे बि नज़र कोन आया माण्हुनि में। हाणे त पब्लिक बि ॻाल्हाइणु शुरू कयो आहे। यकीनी तौर ते हाणे त पब्लिक ॻाल्हाइणु शुरू कयो आहे। पब्लिक ॻाल्हाए थी ऐं उन्हनि खां पुछाणो करे थी त तव्हां गुज़िरियल 5 साल किथे हुया ऐं हाणे जॾहिं तव्हां असां वटि आया आहियो त तव्हां छा खणी आया आहियो, कहिड़े मुंहं सां आया आहियो। लेकिन हिते सूरत हाल उहा ई आहे पंहिंजी, जीअं असांजे उत्तर ऐं पंहिंजो ॿियनि ॻोठनि में आहे। वॾेराशाही वारो माहौल आहे, सरदारी वारो माहौल आहे, चङमुड़सी वारो माहौल आहे। बाबा चङो मुड़ुसु आयो आहे, बाबा ठहियो, पुराणा गुनाह माफ़, हाणे नए सिरे सां वरी शुरू था कयूं। इहो माज़ी में 75 सालनि खां थींदो आयो आहे। पर उहे वरी 5 साल खां पोइ ईअं गुज़री था वञनि जीअं आया ई कोन हुया। छा करणु घुरिजे? ज़ाहिर पब्लिक आहे, माण्हू खे कहिड़ी रीत जेको आहे हिननि खे डील करणु खपे। जीअं हिकिड़ी वीडियो वायरल थी आहे हिन वक़्तु, हिकु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिकिड़ो जलसो हलियो पिए जिते जबार ख़ान बि मौजूदु हो, अॻूणो MPA, जिते त हिन वक़्तु जो जेको MNA आहे, MNA जे लाइ कॉन्टेस्ट करे पियो उम्मीदवार सेतो साहिबु, उहो बि अली मोहम्मद सेतो बि मौजूदु हो। उते ॿिया बि चूंडियल नुमाइंदा मौजूदु आहे। उते जॾहिं उन वर्कर्स ॻाल्हायो त उनखे ख़ामोश करायो वियो। जॾहिं त उहा वीडियो वायरल थी वई आहे त बिहेवियर कीअं था ॾिसो हुननि चूंडियल नुमाइंदनि? यार बिहेवियर त असां वटि MQM जेकी आहे न, उहा चवंदी आहे सिंध में वॾेराशाही वॾेराशाही। तव्हां चवंदो त सिंध जे ॻोठनि में त वॾेराशाही आहे, असांजे शहरनि में बि वॾेराशाही आहे। हिते हिकिड़ा शहरी वॾेरा आहिनि, ॿिया ॿाराड़ी जा वॾेरा आहिनि। ऐं चवंदो आहियां त इहे ॿाराड़ी जा ऐं शहरी वॾेरनि जी सोच हिकिड़ी आहे ऐं हिननि में को टके जो फ़र्क़ु कोन्हे। हिननि अञा ॿाराड़ी जो वॾेरो इहो आहे त तव्हांजे ॻोठ में काथे शादी गमी थींदी त लड़ी थींदो, पर शहर वारो वॾेरो त अचण खां बि गवारा न कंदो आहे तव्हां वटि। त इहो वॾेरो सिर्फ़ु कार्नर मीटिंग, शहर जो वॾेरो जेको सिर्फ़ु कार्नर मीटिंग में नज़र ईंदो, कॾहिं कॾहिं बयान ते किथे नज़र अची वियो त ठीकु आहे। बाक़ी जेकॾहिं न त माण्हू जी लह विचड़ में बि वॾेरो न हूंदो आहे हितां जो। तमामु घणी ज़ाहिर सूरत हाल अहिड़ी आहे जो जहिड़े तरीक़े सां हीअ जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे वोट वठणु अचनि था, पोइ जॾहिं वोट मिली था वञनि, वरी हू ऐवाननि में जॾहिं वञनि था, हुकूमतनि जा मज़ा माणीनि था, त पोइ उन्हनि खे आवाम विसरी वञे थी ऐं नतीजे में हीअ सूरत हाल आहे। ऐं मुंहिंजो कैमरामैन इरफान अगरि ॾेखारे सघे त हीअ त
ही सॼी घिटी जेका आहे तक़रीबन 2-2.5 किलोमीटर जी घिटी आहे जेका हीअ सैरिश नगर खां शुरू थिए थी ऐं वेदत कॉलोनी मां ताईं वञी पहुचे थी। सॼी सूरत हाल ॾाढी गिद्धू चौक ताईं पहुचे थी, ॾाढी ख़राबु आहे। ऐं ॿिए पासे असां पीअण जे पाणी जी ॻाल्हि कयूं त हैदराबाद शहर जा माण्हू अक्सर करे पीअण जो पाणी जेको आहे पैसनि सां वठी करे वापराइनि था। ऐं ठीकु आहे, जेके मिडिल क्लास माण्हू आहिनि उहे अफोर्ड करे सघंदा हूंदा, जेके वॾा माण्हू आहिनि उहे पाणी वठी पीअंदा हूंदा, पर ग़रीब माण्हू अॼु बि जेको आहे गदिलो मिटी वारो जरासीमन वारो जेको आहे पाणी पीअनि था, नतीजे में उहे बीमार थियनि था। जब्बार साहब सां जब्बार साहब सां मुंहिंजो ॻाल्हि असां कहिड़ो कयूं? न चओ त पोइ न ॻाल्हायूंसि। असां पाणीअ में गटरनि में पिया आहियूं। गटर चई न तव्हां असांजा तरफ़ कयो वॾा आहियो, असां इहो नथा चऊं। असांखे दुख हिन शइ जो मां हिन सां 2 मिंट असांखे न 2 मिंट असांखे ॻाल्हाइण ॾियो या कॾहिं ॾींहुं असां हलिया वञूं। न असां जब्बार साहब सां ॻाल्हाइण चाहियूं था न। असांखे हुनजो जेको चए पियो त मां हर शइ करे ॾिनो, असांखे कहिड़ो कमु करे ॾिनो आहे? केरु ॾिनो आहे? साईं 10 सालनि में असांखे पाणी ॾिनो आहे। असांजे घर में त हर पाणी एतिरो बीठो आहे। मुंहिंजे लाइ मुंहिंजो हींअर बि घर में पाणी बीठो आहे। तव्हां छा ॾिना आहियो? अचो त असांजे घर में बीठा आहियूं। पठाणनि खे चओ त अची मोटरूं ॾियो। स्कूल हिते कोन्हे, अस्पताल हिते कोन्हे, मस्जिद तुंहिंजे साम्हूं आहे। मस्जिद इहो पाणी में शहीद थी वियो। कॾहिं मिटी जो डंपर असांखे न ॾिनऊं, कॾहिं ई पुछा करण जे लाइ नथा अचनि। असांखे हिते 40 साल थी वियो आहे। छा असां पंहिंजो होश संभालियूं? इहो रोड, इहे रस्ता, न नेकासी आहे न छा आहे। कल जबार हुते आयो, असां वियासीं हुन अबा बाबा असां रोड रस्ता ॾिसो। असां तव्हांखे ई वोट ॾियूं था, असां वटि छो नथा अचो? असां सां ई ज़ुल्म लॻो पियो आहे। तव्हां पाण तव्हांखे विज़िट करायासीं, न नेकासी आहे न पाणी जो सुख आहे न छा, न रोड न रस्ता। घर में हेठि पाणी लॻा पिया आहिनि, मथे ते वञूं था, हिकु ॾींहुं अची रही था वञनि असां वटि। असांखे न को बिजलीअ जो सहूलियत आहे, न असांखे गैस जो सहूलियत आहे, न पाणीअ जो सहूलियत आहे। हेॾे पाणी ॾिसूं, नेकास कोन्हे, रस्तो कोन्हे, मस्जिद शहीद पियो आहे, कोई बि नथो अचे हिते लही ॾिसण लाइ। हर टेम ते मिसाल ॻाल्हि जब्बार साहब आहे, हिनखे हर टेम ते असां दाऊं घोड़ा कयूं था त बाबा ही पंहिंजो मिसाल ॻाल्हि इहा असांजो रोडनि ॿियो न आहिनि। जाइज़ कमु आहे, नाजाइज़ त न आहे कमु, जाइज़ कमु आहिनि। रोडनि जा हर टेम ते चवंदा वोटनि में अचनि था, चवंदा हा बाबा ठाहे वेंदासीं, उन खां पोइ कोई बि नथो अचे। पंद्रह से 20 दिन हो गए इस रोड के ऊपर बहुत मसला है। इतनी प्रॉब्लम है, आए दिन पानी भरा रहता है इसके ऊपर। तो लिहाजा एक ये दरख्वास्त है इस मामले को हल किया जाए मेहरबानी करके। फिर नमाजी लोग भी आते हैं, आना जाना भी लगा पड़ा है, नौकरी वाले भी आते हैं, बुज़ुर्ग भी जाते हैं, तो उसमें बहुत दिक्कत है, बहुत परेशानी है। ये बताएं कि और जगह भी शहरों में, शहर के दीगर इलाके हैं, वहाँ पे भी पानी ज़ाहिर है आप जाते हैं, सर्विस करते हैं, लोगों को ये सामान पहुँचाते हैं, तो क्या सूरत हाल है रोडों की, गलियों की? सर ज़्यादातर एक ये रोड है और एक दूसरा ये अपना दाऊद माटा वाला रोड है, वो बहुत ज़्यादा से ज़्यादा बहुत ज़्यादा गंदा है, बहुत ज़्यादा गंदा है। उस पर तो इंतहा से ज़्यादा शिद्दत गंदगी लगी पड़ी है, खड्डे हैं बहुत ज़्यादा। तो इसलिए कि आप लोगों से दरख्वास्त है हमारी, तो लिहाजा रोड को थोड़ा सा काबिल करें मेहरबानी करके आप लोग। और इलेक्शन का दौर है, इलेक्शन वाले नज़र आते हैं? जी इलेक्शन वाले भी नज़र आते हैं, बहरहाल हर जगह तस्दीक हो रहे हैं, सर्वे हो रहे हैं, पर उनको खुद को नज़र आ रहा। तो लिहाजा ये कि इस चीज़ पर अमल किया जाए मेहरबानी करके, क्योंकि आवाम को बहुत ज़्यादा तकलीफ़ हो रही है, बहुत ज़्यादा परेशानी हो रही है इस चीज़ के अंदर। अस्सलाम वालेकुम। तमामु घणी परेशानी आहे आवाम खे। ज़ाहिर ही चूंडियल नुमाइंदा आहिनि, ही जेको तक आहे ही बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो तक आहे। हितां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा नुमाइंदा जेके आहिनि उहे विन कनि था। त ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां चूंडिजी अचो था ऐं ऐवाननि में वञो था त घटि में घटि हिननि आवाम जो बि एतिरो त घटि में घटि हक़ आहे त हिननि खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। नाज़रीन, तव्हां हैदराबाद जे शहरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हैदराबाद शहर जा इलाइक़ा हुजनि, कासिमाबाद, लतीफ़ाबाद हुजे या तालको बहिराड़ी हुजे, अक्सर इलाइक़नि में जेको आहे माण्हुनि जी इहा ई दांह आहे त चूंडियल नुमाइंदा वोट वठी वञनि था, उन खां पोइ नज़र ई नथा अचनि। 5 सालनि ताईं जेके उहे ग़ाइबु रहनि था। वरी जेका हीअ इलेक्शन जी मौसम आई आहे त इन में उहे निकिता आहिनि ऐं उन्हनि वटि अचनि पिया, पर हिननि जा जेके मसइला आहिनि, उन्हनि जा जेके बुनियादी सहूलियतनि खां माण्हू महरूम आहिनि, उहे मसइला हल करण जे लाइ को बि तयारु न आहे।
असां तव्हांखे ॾेखारियो त हैदराबाद जो जेको क़दीम सिंधी वसंदियूं आहिनि, टंडो आगा, 2 नंबर तला, टंडो तैयब, टंडो ठोड़ो, कासिमाबाद जा अक्सर इलाइक़ा आहिनि, ऐं ख़ासि तौर ते सैरिश नगर ऐं बरकाती मस्जिद वारो जेको इलाइक़ो आहे, ही कॉलोनी जिते आउं हिन वक़्तु मौजूदु आहियां, इहा बि असां तव्हांखे ॾेखारी। त उते बि जेको आहे मुख़्तलिफ़ जेके बुनियादी जेके सहूलियतूं आहिनि, माण्हू बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। नतीजे में माण्हू तमामु घणो परेशानी में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। किथे पीअण जो पाणी कोन्हे, किथे बिजली कान्हे, किथे रोड रस्ता कोन्हनि, ऐं ही माण्हू जेको आहे उमेदु लॻाए वेठा आहिनि त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके हुकुमरान आहिनि, जेके हिननि खां वोट वठंदा, उहे जॾहिं जीते ईंदा, जॾहिं उहे ऐवाननि में वेंदा त हिननि ग़रीब माण्हुनि जा मसइला हल थींदा। ही गुज़िरियल 15 सालनि खां पाकिस्तान पीपुल्स पार्टी सिंध में हुकूमत करे थी। गुज़िरियल 15 सालनि खां सेम इहे साॻुणा दिलासा, सेम इहे जेके ॻाल्हियूं हिननि माण्हुनि सां कयूं वञनि थियूं। हिननि खे हर भेरे नओं दिलासो, नओं को आसिरो ॾिनो वेंदो आहे त असांखे वोट ॾियो, असीं खटे ईंदासीं। असां जॾहिं ऐवान में वेंदासीं त तव्हांजे इलाइक़े में रोड जो कमु थींदो, तव्हांजे इलाइक़े में पीअण जो साफ़ु पाणी मिलंदो, तव्हांखे बिजली जी सहूलियत मिलंदी, तव्हांखे रोज़गार जी सहूलियत मिलंदी, तव्हां वटि स्कूल ऐं ॿियूं जेके शयूं, ॿिया जेके तालीमी इदारा आहिनि उहे जुड़ंदा। पर उनजे बरअक्स किथे बि जेको आहिनि, के बि नुमाइंदा पंहिंजा वाइदा वफ़ा कंदे नज़र नथा अचनि। नतीजे में हीअ सूरत हाल ॾिठी त अॼु असांजे सिंध जे 2 नंबर वॾे शहर हैदराबाद जा बि केतिरा ई इलाइक़ा जेके अहिड़ा आहिनि जिन वटि पीअण जो साफ़ु पाणी मौजूदु कोन्हे, जिन वटि सिहत जी सहूलियत मौजूदु कोन्हे, जिन वटि रोड कोन्हे, अहिड़ा भॻल टुटल ऐं गदलाइण सां भरियल जेके रस्ता आहिनि जिते हू सफ़र कंदा। त हीअ जेके माण्हू आहिनि, हीअ जेके वोटर्स आहिनि, इहे पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खां सिर्फ़ु हिकिड़ी शइ जी घुर कनि था। उहे उन खां दौलत कोन था घुरनि, उन्हनि खां वॾी का के मरातूं कोन था घुरनि। उहे अगरि घुरनि था त उन्हनि जी जेका डिमांड हूंदी आहे उहा सिर्फ़ु हिकिड़ी डिमांड हूंदी आहे त खेनि बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि, संदनि ॿारनि खे जेको आहे तालीम सही नमूने सां मिली सघे, रोड रस्ता सही हुजनि, उन्हनि खे जेको पीअण जो साफ़ु पाणी मुयसरु हुजे, उन्हनि खे सिहत जूं सहूलियत हुजनि। पर बदक़िस्मती सां ही चूंडियल नुमाइंदा इन्हनि जो को बि कमु हिननि जे लाइ कंहिं बि क़िस्म जूं जेके बुनियादी सहूलियतूं उन्हनि खे ॾियण में जेको आहे कामयाबु नथा वञनि। नतीजे में ही माण्हू तमामु घणो परेशान आहिनि। असां पंहिंजे प्रोग्राम जी हिन तवसुस सां बि उन्हनि चूंडियल नुमाइंदनि खां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा हुजनि, छो न MQM जा उहे नुमाइंदा हुजनि जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि में, मुख़्तलिफ़ दौरनि में हिननि ग़रीब माण्हुनि जे आम वोटर्स जे वोटनि ते खटे अचनि था या ऐवाननि में वञनि था ऐं हुकूमतनि जा मज़ा माणीनि था। हुननि खे बि गुज़ारिश आहे त उहे जॾहिं हिननि माण्हुनि खां वोट वठनि था, जेके वाइदा कनि था, त उहे वाइदा पूरा कया वञनि। उन्हनि जा ॿियो न त घटि में घटि उन्हनि जा बुनियादी जेके सहूलियतूं आहिनि उन्हनि खे ॾिनियूं वञनि। अहिड़ी रीति पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा नुमाइंदा आहिनि, ख़ासि तौर ते जाम ख़ान शोरो आहे, जबार ख़ान साहिबु आहे, या ॿिया तारिक शाह जामोद साहिबु समेत जेके ॿिया नुमाइंदा आहिनि जेके चूंडिजी अचनि था, उन्हनि सां उन्हनि खां बि इहा गुज़ारिश आहे त हीअ तव्हांजा वोटर आहिनि, हीअ तव्हां खां ॿी का शइ नथा घुरनि, हीअ तव्हांजे जलसनि में नारा हणनि था, हीअ तव्हांजे जलसनि में डांस करे तव्हांखे ख़ुशि कनि था, तव्हांखे वोट ॾियनि था। पर उहे माण्हू जेके आहिनि जेके तव्हांजे अॻियां पोयां हलनि था, उन्हनि वटि न पीअण जो पाणी आहे, न बुनियादी सहूलियतूं आहिनि। त हिननि माण्हुनि जो ख़्यालु रखियो वञे ऐं इन्हनि पंहिंजे वोटर्स खे बि इहा गुज़ारिश कंदासीं त घटि में घटि पंहिंजे हिन जेके नुमाइंदा तव्हां वटि इलेक्शन जे लाइ वोट वठण जे लाइ अचनि पिया, उन्हनि खां इहो सुवालु कयो त उहे तव्हांजे लाइ छा कंदा। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान फ़हीम बबर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।